दोस्तों, सिंध जे अज़ीम शाइर, सिंध जी आलमी सतह ते सुञाणप, सिंध जे ईंदड़ सवें नसलुनि लाइ हिकिड़ी सौगात, हिकिड़े तोहफ़े, हिकिड़े सिंध जे हिकु दौर ऐं कई दौरनि जी अलामत अलमबरदार शेख अयाज़ साहिब जी अॼु वरसी आहे। उन मौक़े ते ॻाल्हियूं गुफ़्तगू त हमेशह कंदा आहियूं। अॼु सोचियमि तव्हांखे संदसि कुझु नज़मूं ॿुधायां, कुझु नज़म, कुझु शाइरी, कुझु वायूं, ऐं नौजवाननि खे गुज़ारिश कंदुसि, छोकिरनि खे, छोकिरियुनि खे, शागिर्दनि खे, शागिर्दियाणियुनि खे, त जे पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदा रखणु चाहियो था त सिंधी शाइरी, सिंधी किताब, सिंधी म्यूज़िक, इन्हनि सां रिश्तो जोड़ियो। जेका नई जनरेशन आहे न, ग्रामर स्कूल जी, सिटी स्कूल जी, बीकन हाउस जी, फाउंडेशन जी, इन्हनि वटि सभु कुझु हूंदो, पर ॿोली न हूंदी, शाइरी न हूंदी, रिवायतूं न हूंदियूं, कल्चर न हूंदो, अदब न हूंदो, मौसीक़ी न हूंदी, त पोइ माण्हू अंदरां ख़ाली हूंदो, अंदरां खोखलो हूंदो। ऐं हींअर तव्हां ॾिसी छॾियो त पढ़ाई पंहिंजी जाइ ते, तव्हां कोशिशूं कयूं, MD जा एग्ज़ाम्स आया, ॿिया एग्ज़ाम्स PCS जा, पब्लिक सर्विस कमीशन जा, त जेके माइट चवंदा हुआ त छॾियो सियासत खे, छॾियो शाइरीअ खे, छॾियो अदब खे, छॾियो ॿोली खे, लॻो रुॻो पढ़ाई जे पोयां, त तव्हां ॾिठो त पढ़ाइयूं केॾियूं बि कयो, जॾहिं नौकिरियूं विकामियूं वेंदियूं, जॾहिं मथे तव्हांजी रिज़ल्टूं तब्दील थी वेंदियूं, तॾहिं वरी बि सियासत हूंदी, वरी बि ॿोली हूंदी, वरी बि अदब हूंदो, वरी बि नज़रियो हूंदो, इल्मु हूंदो, किताब हूंदा, जुदोजहदूं हूंदियूं, जेके तव्हांजे लाइ रस्ता खोलींदियूं, जेके घस कढंदियूं, जेके तव्हांखे तव्हांजा हक़ ॾियारींदियूं। तंहिंजे करे शेख अयाज़ खे यादि था कयूं। संदसि मशहूरु नज़मुनि मां हिकु नज़म, बेमौत मुआ तोलाए कुठा, बेमौत मुआ तोलाए कुठा, इंसान हज़ारे मान रुगो, हिन दुनिया में देस हुया नादान हज़ारे मान रुगो, जे राह अजल कंहिं वरती आ, जे राह अजल कंहिं वरती आ, हिन भूए कई ॿी भरती आ, ही धरती तोखे परती आ, मेहमान हज़ारे मान रुगो, अख सारी रात न झपकी आ, अख सारी रात न झपकी आ, ऐं शबनम शबनम टपकी आ, जे बाख घुरे थी बख, त ए ज़िंदान हज़ारे मान रुगो, छो चंड असांखे रात ठरे, ॾे चांडोकीअ जो ज़हर भरे, आ केॾो पोयों पहर परे, हैरान हज़ारे मान रुगो, तूं चओ न कुछां, तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे, ऐलान हज़ारे मान रुगो, ही दौर अयाज़ गुज़रणो आहे, ऐं पंहिंजो वारो वरणो आहे, को ॿारण नेठि त ॿरणो आहे, इम्कान हज़ारे मान रुगो। हाणे शेख अयाज़ जी हिकिड़ी ॿी नज़म तव्हां लाइ, ऐं क़ौम ॿुधाया थे किसा, कल तोखे मूं तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरुनि जा, को कीअं न डोड़े मक़्तल ॾे, आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾे, था ज़ुल्फ़ छिकनि ज़ंजीरुनि जा, हू कूड़ा कांइर कड़कनि था, ऐं लाश हवा में लड़कनि था, पर ॻाढ़ा झंडा फड़कनि था, छा रंग ॾिठमि रहगीरनि जा, अॼु लाल लहूअ जे सरगम ते थी मुंहिंजी धरती रक़्स करे, मों हैड थिया गद्दारनि जा, बेशरम वॾेरनि पीरनि जा, ही माण्हू वेहजो डुक थिया, ही माण्हू वेहजो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, अॼु आज़ादीअ जे नारनि सां सभु दर्द विया दिलगीरनि जा, हर दोखे जी दीवार डठी, हर दोखे जी दीवार डठी, ऐं उन जी सिर सिर सां न मिली, अॼु डोड़ी हर को दीवानो तो खोले बंद असीरनि जा, अॼु हर कंहिंजो ही रायो आ, तो नींह अयाज़ निभायो आ, तो ॻाता गीत बग़ावत जा, तो लाथा ज़ंग ज़मीरनि जा।